इंसानी ज़िंदगी कंहिं न कंहिं तरह हुक़्बे सां ॻंढियल आहे। इहा ज़िंदगी आहे जेका कॾहिं कंहिं मां मुतासिर थिए थी त कॾहिं कंहिंखे मुतासिर करे थी। तंहिं करे इंसान मथां उहा ज़िम्मेवारी बणिजे थी त हू अहिड़ी रवश अपनाए जंहिंमां ॿिया माण्हू मुतासिर थियनि, अहिड़ी रवश जंहिंमें सोचूं पाकीज़ा ऐं आला आदर्शनि वारियूं हुजनि। उन लाइ उहो बहितर थींदो त असीं माज़ीअ जे बाशऊर ऐं आला इंसाननि जे तरफ़ वधूं, जिन जी तारीफ़ असांखे संदन अनमोल यादुनि जो मदम ग़ेत ॿुधाए थी। हर ख़ासियत चाहे उहा ज़हनी हुजे या रूहानी, थी सघे थो उहा अॻु केतिरनि ई ज़हननि जे बाग़नि में टिड़ी हुजे ऐं उन मां केतिरा ई हासिलात जा गुल नमूदार थिया हुजनि। तंहिं करे इंसानी सोच में सुठाई ऐं सुठाईअ जी आस हुअणु लाज़मी आहे। अहिड़ी आस तॾहिं ई मंज़िल मक़सूद खे माणे सघंदी जॾहिं इंसान सुहिणी सोच जो आसाइतो हूंदो।